Assalamualaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQS. अॼु असां सिंधी जा जेके मोस्ट फेमस पोइट जेके आथर आहिनि उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं। पहिरियों असांजो आहे सतर समर जे बारे में असां डिस्कस कंदासीं। सतर समर जेको आहे तमामु भाई ऐं काफ़ी ते तमामु घणो कमु कयो आहे। ऐं सतर समर जेको आहे मीरन अटालपुरनि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ऐं सतर समर जेका विलादत आहे उहा 1152 हिजरी 1739 में थी। ऐं उनजो असुलु नालो अब्दुल वहाब हुयो। ऐं माइट नंढे हूंदे खां सचे ॾिनो करे छॾींदा हुया। फ़ारसी कलाम में आश्कार तख़लुस कमांदो अथसि। ऐं वालिद जो नालो मियां सलाउद्दीन साहिबु हुयो। पीउ जी वफ़ात खां पोइ चाचे में अब्दुल हक़ जी संभाल में रहियो, जंहिंखां रूहानी फैज़ पढ़ायईं। ऐं सतर समस खे हफ़्ते ज़बान शाइर बि चयो वेंदो हुयो। ऐं सतर समर जेको आहे 14 रमज़ान 1242 हिजरी 1827 ते दरागन में वसाल कई। ॿियो असांजो फेमस ऑथर आहे सामी साहब। सामी 1743 में शिकारपुर में ॼाओ, त इहो इम्पॉर्टेंट सामी किथे ॼाओ। ऐं सामी जो जेको हिन दरवेश जो पूरो जेको नालो हुयो भाई चैन राय बचुमल लुंड हुयो। ऐं तख़लुस कॾहिं सामी कॾहिं ॿांभण कमांदो अथसि। ऐं वफ़ात जेका हिन जी 1850 में थी, 107 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो। हिन जेके बेत चया आहिनि तन खे सामीअ जा सलूक सॾिबो आहे। सामी तमामु कुझु बेतुनि ते घणो कमु कयो आहे। त ॿियो असांजो आहे सैयद साबित अली शाह, जंहिंखे असां बादशाह मरसियो जो बादशाह बि चवंदा आहियूं। हिननि जी विलादत जेका आहे 1740 में सेवण में ॼाओ। वॾा असुल मुल्तान शहर जा हुया। पाण मौली मदा खां शहर जी इस्लाह वठंदो हुयो। मरसिया गोई में संदसि ॿियो को बि मट कोन हुयो, छाकाणि हिनखे मरसीअ जो बादशाह बि चयो वेंदो आहे। ऐं सैयद साबित अली शाह जी जेका वफ़ात थी 27 जमादुल सानी 1225 हिजरी 1810 ईस्वी में सेवण में वफ़ात करे वियो। ॿियो असांजो शेर जेको आहे पोइट आहे मीर अब्दुल हुसैन सांगी साहबु। उन 1851 ईस्वी में पैदा थियो। ऐं वालिद जो नालो जेको हुयुसि मीर अब्बास हुयुसि। वालिद जी वफ़ात खां पोइ पंहिंजे चाचे मीर हसन अली ख़ान सां गॾिजी सिंधायो। सांगी नंढे हूंदे खां वठी शाइरीअ जो शौक़ु हुयुसि। गज़ल जो बादशाह बि सॾियो वेंदो। मीर अब्दुल हुसैन सांगी खे इहो सुवालु ईंदो आहे त गज़ल जो बादशाह कंहिंखे चयो वेंदो आहे, त मीर अब्दुल हुसैन सांगी खे चयो वेंदो आहे। इहो इम्पॉर्टेंट MCQS आहे मीर अब्दुल हुसैन सांगी जे हिसाब सां। हिन लतीफ़ जी ज़िंदगी ऐं फ़िक्र ते फ़ारसीअ में लताइफ़ लतीफ़ी किताबु लिखियो आहे। त इहो हुन फ़ारसीअ में लिखियो आहे शाह लतीफ़ जे बारे में, ज़िंदगी जे बारे में। इहो इम्पॉर्टेंट MCQS आहे त लताइफ़ लतीफ़ी कंहिंजो किताबु लिखियलु आहे, त इहो मीर अब्दुल हुसैन सांगी साहिब जो लिखियलु आहे। इन जा ॿिया किताब आहिनि दीवान सांगी आहे, ऐं ॿियो कलिया ते सांगी किताबु आहे। हिन जेका वफ़ात जेका हिन जी वफ़ात थी 12 जून 1924 में कई। ऐं भेटशाह में शाह लतीफ़ जे मुक़बले में भरिसां हिनखे दफ़न कयो वियो आहे। ॿियो असांजो मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर आहे। हिन जी विलादत मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर वलद गुलाब ख़ान टंडे पागे ज़िले बदीन में 1879 में ॼाओ। 1934 में सिंध मुस्लिम अदबी सोसाइटीअ जी मैनेजमेंट कमेटी जो मेंबर थियो। ऐं हू अख़बार तालीम जो एडिटर पिणु रहियो। ऐं वफ़ात जेका आहे 1961 में थी। ॿियो असांजो आहे कसचंद बेवस साहब। कसचंद बेवस साहब 1885 में लाड़काने में ॼाओ ऐं वॾा असुल मुल्तान जा हुया। ऐं प्राइमरी मास्टर थियण खां पोइ हेड मास्टर थियो ऐं तिब जो धंधो शुरू कयो। हिन जे नज़मनि में रूहानी ऐं मौसीक़ियत आहे। कसचंद बेवस मोस्टली नज़म ते तमामु घणो कमु कयो आहे। त पहिरियों मजमूओ जेको आहे हिन जो शेरीन शेर आहे। वफ़ात जेका आहे कसचंद बेवस जी आहे 23 सेप्टेंबर 1947 ते थी। ॿियो असांजो आहे ग़ुलाम अहमद निज़ामी। हिन जी विलादत जेका आहे 15 जून 1895 में लाड़काने में ॼाओ। पीउ जो नालो मोहम्मद सिद्दीक़ हुयो। हिन जो किताबु आहे बियाज़ निज़ामी रियाज़ निज़ामी। 1950 में जेको आहे वफ़ात कई। 1950 में हिन वफ़ात कई। ॿियो असांजो आहे मखदूम मोहम्मद ज़मान, जंहिंखे असां तालिबुल मौला बि चयो वेंदो आहे। हिन जेका आहे विलादत जेका आहे 4 अक्टूबर 1919 में हाला में ॼाओ। वालिद जो नालो ग़ुलाम मोहम्मद आहे।